अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम जे टे हिस्से में प्रोग्राम तारीख़ सां गुफ़्तगू में तव्हांखे भली कार अचो त ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो पली जे हिसाब सां शुरू कयूं। हाणे साईं थोरो वक़्तु था अचूं, भुट्टो साहिबु अचे थो, 70 में इलेक्शन्स यहया कराए थो, वञी न टोड़े थो, 70 में इलेक्शन्स यहया कराए थो, जेके चवंदा त पाकिस्तान जूं वाहिद गैर जानिबदाराना इलेक्शन्स अॼु ताईं आहिनि, त होॾे मुजीब ईस्ट पाकिस्तान में मुजीब थो टेक ओवर करे ऐं खटे, ऐं हिते वेस्ट पाकिस्तान में ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी पीपुल्स पार्टी ऐं होॾे जेका आहे अवामी लीग थी करे ॿ मेजोरिटी पार्टीज़ थियूं मैदान में। हाणे इहो जेको ॿिन्ही जो सिलसिलो आहे ॻाल्हि ॿोल जो ऐं जो पाकिस्तान जो टुटणु आहे, इन ते महिरबानी करे, हाणे इन ते तव्हांखे अथॉरिटी आहे, इन में मुंहिंजो ॻाल्हाइणु ठीकु कोन थो लॻे, तव्हां महिरबानी करे ॿुधाए थो। साईं ॾिसो न, पहिरीं एंजल्स कंहिं ज़माने में चयो हो, 1892 या इहो दौरु हो, जर्मनी जी कम्युनिस्ट पार्टी तमामु उरूज ते हुई। तंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि कई, तव्हांखे फुल पावर न हुजे त पोइ इक़्तिदार वठण सां पाण खे ख़्वार कंदव, फुल पावर हुजे त पोइ वञो, कमज़ोर पावर ते ॿियनि जे सहारे ते वेंदव त पंहिंजी पात छा कमज़ाईंदव। नंढनि सूबनि जा माण्हू जंहिंजूं पंहिंजूं क़ौमूं क़ैद ऐं गिरफ़्तार ऐं रो ऐं तबाह ऐं बर्बाद आहिनि, उहे जो वञी वज़ीर अज़म थियण जी ख़्यालु कंदा ईअं करे था, घर जा टपड़ ॾियण खां सवाइ उन्हनि खे छो वज़ीर अज़म कंदा। नंढनि सूबनि जा माण्हू वज़ीर अज़म ऐं सदर थियण जे शौक़ में वेंदा, ज़रूरु घर जा टपड़ ॾींदा, ॻाढ़ी विकिणंदा त ॾींदा न, कुझु त ॾींदा न। तंहिं करे उहे जॾा लूला कुर्सियुनि ते वेठा हूंदा, परा कम कंदा, कमदार थींदा, उन्हनि जे पुठियां हलंदा, पंहिंजो कमु न कंदा। इहो जेकॾहिं भुट्टो साहिबु पाण सां इंसाफ़ु न कयो ऐं सॼो लाइन हुनजी ग़लति हुई, हुनजो मुतालो न हो, उन दौर जी जेका वर्ल्ड रेवोल्यूशनरी मूवमेंट हुई तंहिंजो पतो कोन हुउसि। हींअर मूं पढ़िया सीक्रेट डॉक्यूमेंट्स, तंहिंमें चूअण लाइ किसिंजर ऐं भुट्टो साहिबु वेठा हुआ, त ॻाल्हि निकिती सोशलिज़म जी। त चूअण लाइ बि चयो त असां ॾाढी तकलीफ़ सां सोशलिज़म करियूं था, ॾाढो ॾुखियो कमु आहे, नाफ़िज़ करणु। भुट्टो साहिब जो छा आहे सोशलिज़म में, 80 मिंट में करे सघूं था। चई त असांखे त ॾाढी तकलीफ़ थिए थी। भुट्टो साहिबु चुप आहे, तव्हांखे पाकिस्तानी क़ौम जी ख़बर न आहे, चपटीअ सां सभु कुझु थी सघे थो। हुन निहारे चयो त हा हूंदो, पाकिस्तानी क़ौम में एॾी ॾाढी हूंदी, का ख़बर न हुई न। तव्हां पंहिंजे वित खां वधीक वाह वाह जे पुठियां हलंदव, वाह वाह। आउं हुउसि लंडन में, उते बहस हलियो, हिन जे घर हूंदा हुआसीं, बारीअ जे घर, उते बहस हो। उते छोकिरियूं बि हुयूं जर्मन ऐं यूरोपियन छोकिरियूं हुयूं, फ्रेंच उहे बि हुयूं ऐं ॿिया माण्हू हुआ। 6 महीना असांजो बहस हलियो त यूरोपियन पार्टियुनि जी जेका हकमत अमली आहे सा ग़लति आहे। मूं चयो ग़लति आहे, हुननि चयो सही आहे, पछाड़ी चयूं सही आहे, तूं सही थो चईं। 6 महीने जे बहस खां पोइ चवणु पेरिस में हलूं था, असांखे उते जाइ आहे फलाणो, हेडक्वाटर ठाहियूं था, तूं हली उते वेह, हाणे इहो पाण फ़लसफ़ो था करियूं, असीं तोसां गॾु आहियूं, असांजी पढ़ाई ख़तमु थी विया, हलूं था। आउं तयारु थियुसि, मूं हुन सां ॻाल्हायो दोस्त सां, तव्हां चयो तूं त वेंदे हलो पेरिस, पुठियां पाकिस्तान में छा थींदो। ऐं उते जंगल में मोर नाचा किसने देखा, तूं भले वञी फ्रांस में जर्मनी में आसमान फाड़े छॾ, पर हिते छा थींदो। मूं ॻाल्हि सम्झी वरिती। तव्हां पंहिंजे औकात खां वधीक मुतबर करण लाइ हीअं थी पवंदव, सभु टिपड़ वॼाईंदो। असांजे सभिनी माण्हू पंहिंजे औकात खां वधीक ॻाल्हि कई। ऐं भुट्टो साहिब जो त हिकिड़ो अलमियो आहे, ऐं उनखे असां इलाही सम्झायोसीं। सिराज खां पुछो, पाण पछताई त मूं पली जे चवणु कोन कयो। सिराज मेमण चयो, हा, मेडिसिन राइटिंग मुजीब सां मूं ॻाल्हायो, भाषाणी सां ॻाल्हायोसीं, रीज़नेबल ॻाल्हि मञण लाइ हू तयारु हुआ। भुट्टे साहिब खे सॼी दुनिया थी जीअं हे वेठा असां घर में अटो कोन ठहे, माण्हू बुखनि में मरनि, हे पुटु सां आलमी कनि सुवार कंदा हुआ, पंहिंजे घर में नथा रही सघनि न, रोज़ अॼु तुर्की लॻी पिया आहिनि, फलाणे में वेठा आहिनि, फलाणे में वेठा आहिनि। वात फाड़े तव्हांजी जेका हूंदी आहे हबछ, माण्हू हिकिड़े औकात में रहनि। ऐं वकील आहियां, ऐं चोथों पंजो ॾींहुं हिन जे सिविल जुडिशल मजिस्ट्रेट जे कोर्ट में वियो आहियां। मुंहिंजे लाइ बि कोन्हे, ऐं किथे वञी वियुसि।
माण्हू पाण खे एॾो छो करे फूक करे, ऐं इनशाला पाण सुप्रीम कोर्ट में कॉन्स्टिट्यूशन लॉ ते पाण मयारी ॻाल्हि आहे, पर माण्हू एॾो पाण खे फूके वॾो छो करे, केतिरो बि नंढड़ो थिए। भुट्टो साहिबु जॾहिं सिंध जे अंदरि वेही सियासत करे आहे ऐं समूरियूं तवानायूं सिंधी माण्हुनि खे मथे खणण तयारु आहे, अॼु पंहिंजी इहा हालत कान थी आहे जो कूड़ी आदमशुमारी करो असां वरी सॼे मुल्क ते कब्ज़ो करो, हीअं थी वेही रहणा ई। भुट्टो साहिबु या ॿिया जेके लीडर साहिब हुआ ऐं बेनज़ीर साहिबा हुई, भुट्टो साहिब त इन में को शक कोन्हे त हुन माण्हू जी मासिस में तमामु वॾी सपोर्ट हुई ऐं सपोर्ट कई, पर मासिस खे छा मिलियो, मासिस जा मसाला कहिड़ा हल थिया। सिंध जी कोयलो जी ॻाल्हि आहे, 52 साल पीपल पार्टी जज़ा चरी वेठी आहे, हिकिड़ो कोयलो जो मसइलो हल कयां, तइलीम जो मसइलो हल कयां, तइलीम ते उहो वेठा आहिनि, दहशतगर्द वेठा आहिनि मथां, हीअ रॼो ॾींहुं तइलीम जे मथां हले पई, बंदि कयो। पीपल वॾी हुकूमत कई आहे, करोड़े ख़र्च कयो आहे, लख ऐं कमायो आहे, तइलीमी इदारनि में छोकिरा माण्हू पढ़ी सघनि था। इहे जज़ाऊं जेके आहिनि से पाण भाई आसमान जे भले हेॾा अमीर सिंध में, पहिरीं सिंध में त करियो, करे सघो सिंध में कोन था, असीं पंजाब जा लीडर था। भुट्टे साहिब जी थिंकिंग इहा हुई त मां जेके पाकिस्तान जो वज़ीर अज़म थींदुसि त मां हुन में सिंध जी ख़िदमत करे सघंदुसि, त पोइ जेको कोटा सिस्टम कई, नौकरियूं ॾिनई, इहो तव्हां सम्झंदा ख़िदमत कई न भुट्टे साहिब? इहा ख़िदमत कई, नौकिरी ख़िदमत आहे न, मतिलबु हिकिड़ी उहा नौकिरी जो कोई ॿिए ॾींहुं कढी छॾे, हीअ उहा किथे आहे नौकिरी, हिन में अकुल न हो न। बेसिक शइ आहे हुननि जे हथ में, मेजॉरिटी आहे हुननि वटि, मेजॉरिटी पंजाब खे ॾेई छॾी, पाण नौकिरी जा आर्डर थो कढे। सिंध खे अक़लियत में तब्दील करे हमेशह लाइ ग़रक़ भुट्टे साहिबु कयो। जेकॾहिं बंगाली अॼु हुजरा त हिन जो दिमाग़ ईअं हुजे, ईअं ॻाल्हाइनि पिया। बंगालियुनि खे पटका लाहे पाण वठी आयासीं त हिननि जी अक्सरत पंजाबियुनि जी न थिए, पंजाबियुनि जी अक्सरत खे क़ाइमु कयो भुट्टे साहिबु, बंगालियुनि खे भॼाए मारे क़तल करे बेरहमीअ सां, बेदर्दीअ सां। तव्हां सिंधी माण्हू तारीख़ ॿुधण लाइ तयारु किथे आहियो? तव्हांजो हाज़मो किथे आहे? ॿुधो आहे मात्र को तारीफ़ूं अज़ीम 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 करे ॼाणंदा, हिस्ट्री जो न पढ़ो, हिस्ट्री ते डिबेट रखो, न डिबेट रखो। हे जेके कसीदा पढ़नि था न, उनखे साम्हूं विहारियो। साईं नंढड़ी हिकिड़ी ब्रेक वठूं, नाज़रीन वठूं था हिकिड़ी नंढड़ी ब्रेक, मिलूं था हिन नंढड़ी साई खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम जो तसलसल जिते छॾियोसीं उतां ई शुरू। जी साईं, तव्हां ॻाल्हि पे कई मुजीब ऐं भुट्टो जी उन ज़माने जे पाकिस्तान जी। मूं गुज़ारिश पे कई त मुजीब जो मसइलो हथरादो भुट्टे साहिबु खणी कयो या पुठियां वञी, अमेरिका जो मसइलो हो। बंगाल जे बारे में हिन जो ख़्यालु हो त बंगाल चीन सां ठही वेंदो, तंहिं करे बंगाल खे कढी छॾिजे, हिते कब्ज़ो ॼमाइजे, पंजाब खे अक्सर ॾियारिजे। भुट्टे साहिबु सॼी उमिरि दुश्मननि खे ताक़तवर कयो, पंजाब जा मसाला हल कई। इन में हिकिड़ी ॻाल्हि ॾिसो, अयूब खान जे दौर में पैरिटी हुई, छो त मेजोरिटी बंगाली मेजोरिटी में हा त बाबा पैरिटी आहे वेस्ट पाकिस्तान, ऐं वरी जॾहिं वेस्ट पाकिस्तान पाकिस्तान थियो आहे 71 में, पैरिटी ख़तम थी वई, हाणे बाबा पंजाब मेजोरिटी। सभु कम हिन दरवेश ख़ुदा जे सभु कम सिंध जे ऐं पंहिंजे ख़िलाफ़, पंहिंजे जान जे ख़िलाफ़ कई। पंजाब जे लेफ्ट खे ख़राबु करे, ज़लील करे, जेल में विझी, पंजाब जे वॾेरनि खे पंहिंजी पार रखई, उन्हनि हथ सां घुमाटा ॾेई फांसी ॾेई छॾियसि। साॻे नमूने बलूचिस्तान में बि, बलूचिस्तान में बि ईअं कई। बलूचिस्तान असांजो इतिहादी, असीं गॾु उन जे मथां हमला करे, बलूचिस्तान कहिड़ो ॾोह कयो हो जो उन जे माण्हुनि खे ज़लील हिते आउं वकील हो सम्झो, मूं वकालत कई बलोचनि ऐं पठाणनि जी, मूंखे जेल विझी छॾी। अड़े अबा आउं सिंध जो केस पियो लड़ां, सिंधियुनि सां दोस्ती आहे, बलोच चवंदा असां अहिड़ो ज़ुल्म थो करे सिंध जो वज़ीर आज़म सिंधी, त तुंहिंजे पारां असीं वेठा हुन गॾु रहूं, असां वेठा हुन ते मरम रखूं दिलनि ते, बाबा न ईअं न आहे। अकुल जेकॾहिं दानाई चइजे, चालाक हुजणु ॿी शइ आहे, दानाई न हुई। सो हुन मुजीब मूंखे चयो, मूंखे चई भुट्टे खे चयो, इलेक्शन पे हली हुन ॾींहं में, ऐं हुते हुउसि बंगाल में, मूंखे दोस्तनि मोकिलियो, हिते हिननि दहशतगर्दनि हैदराबाद में खूनरेज़ी कई। सो कुझु दोस्त मोकिलियो कोयटा, कुझु पेशावर, मूंखे चवंदो बंगालियुनि सां ॻाल्हाए वञी, तुंहिंजा मुजीब सां आहिनि तलका त नवाज़। उते असीं वेठासीं, वॾियूं कचहरियूं थियूं। मूंखे चई त भुट्टे खे चओ त तोखे मुक़ररु कयो अथनि मूंखे मारण लाइ, पर यादि रख तुंहिंजे मारण लाइ माण्हू अॻे ई मुक़ररु थियल पिया हूंदा, मूंखां पोइ तुंहिंजो वारो ईंदो।
तकड़ न कर, असां सां चओ। पढ़ाई कमु ॾियारो। भुट्टो साहिबु हिकिड़ो अजीब माण्हू हो। सॼी उमिरि याया जो कमु कई, पंजाबियुनि जो कमु कई, अमेरिका जो कमु कई, बाज़ारि अमेरिका सां वठिजे पियो। एटम बम छा जो कमु हुओसि? सिंधियुनि खे एटम बम खपे या? एटम मार्शल लॉ वारनि खे ताक़तवर कई न। मार्शल लॉ वारनि खे ताक़त कनि त रोज़ मार्शल लॉ लॻाइनि न। हिन कहिड़ो कमु कयो? न पर तव्हांजे नज़र में ॾिसो, मुंहिंजी ॻाल्हि हिकिड़ी ॿुधो। भुट्टे साहिब जे ॾींहंनि में 5 दर्जा सिंधी कई वई। पाण एहतिजाज कई, इस्तीफ़ा ॾिनी। भुट्टे साहिब जे ॾींहंनि में लखा एकड़ ज़मीन नीलाम ज़रिए पंजाबियुनि खे ॾेई छॾियूं। एहतिजाज जो हिकिड़ो अखर चई। भुट्टो साहिबु पाणी जो वज़ीर हो जॾहिं सिंध जो ही फ़ैसिलो थियो जंहिंमें सभु दरिया हुननि खे मिली विया। भुट्टो साहिबु वज़ीर हो नेचुरल हुअण जो। तव्हां पुछी ॾिसोसि। हीउ सभु जेको अयूब कहर कयो इंडस वाटर ट्रीटी, तंहिंमें नेचुरल रिसोर्सिस जो जेतिरे क़दुरु मुंहिंजी इंफॉर्मेशन आहे वज़ीर त भुट्टो साहिबु हो। सिंध जो को केस न खईं न। ये आसमान जे बलंदे ते वेठो हो। किसनर सां वेठियूं ॻाल्हियूं कयूं, चून लाइ सां वेठियूं ॻाल्हियूं कयूं, वॾियूं ॻाल्हियूं आसमान जूं। सिंध त हुनखे नज़र में कान पिया न। तव्हां पुछो तव्हां छा तो छा खपे? नौकिरी खपे? नौकिरी। सिंध जा बुनियादी हक़ विया छा? 1973 जो कानून आयो तंहिंमें सभु टपड़ ॾेई हुनखे ॾेई छॾियूं। अक्सर त हुन ॾींहुं थी वेली, पाण यतीम थी वियासीं, पाण खे नौकिरी मिलंदी। पर ॿुधोसीं 1973 जो आइन जेको बज़ाहिर त नंढे सूबे जो भुट्टो साहिबु हुन ॾिनो, उन में नंढे सूबे सां भुट्टे साहिब जो कहिड़ो वास्ते? सिंध जो न बाबा वेठो माण्हू रहियो छा? रहियो बम्बई में। भुट्टे साहिब जो सिंधी माण्हुनि सां कहिड़ो वास्तो? तकड़ि कंदो, तकड़ि कहिड़ो? यूरोपियन बि हो, अमरीकी बि हो, जर्मन बि हो, जापान बि हो, छा हो? हा, पर उन में उन आइन में सूबाई ख़ुदि मुख़्तारी बि कान ॾिनी वई ऐं उन में कानकरन लिस्ट ठाहे अञा वधीक उन में। हा हा, तबाही करे छॾी न। कानकरन लिस्ट ठाहे हुननि जे रहमत करम करे छॾियो। पोइ हेतिरनि सालनि खां पोइ हीअं थींदो? हिनखे पटको लाथो कयूं त इहो आइन ठाहे असांखे सुक करे ॿधी 1940 जी रेज़ोल्यूशन खां पोइ जे कॉन्स्टिट्यूशन खां पोइ उहो कानून ठहियो ई कोन हो। हिननि यूज़लेस कानून, अवाम दुश्मन कानून ठाहे असांजा हथ पेर वढे छॾिया। असां सां उहो नेगोशिएट कंदा न, ॻाल्हायो असां सां। भई भुट्टे साहिब खे अख़्तियार कहिड़ो हो इहो कानून ठाहिण जो? 1973 जो आइन। कॉन्स्टिट्यूशन किथे असेंबली जो हिनखे पावर हुआ? हिनखे कॉन्स्टिट्यूशन असेंबली किथे हुई? इहा जेके वेठा पार्लियामेंट माण्हू से कॉन्स्टिट्यूशन मेंबर हुआ छा? भुट्टे साहिब खे कहिड़ो अख़्तियार हो इहो आइन ठाहिण जो? असीं वकील आहियूं न, पाण बि वकील हो न, ॻाल्हायो था। जेके हिननि जा वकील ॻाल्हाइनि, जेके वकील का अकल जा दरिया जेके वेठा अथनि। साईं हिकिड़ी ब्रेक वठूं। बिल्कुलु मजबूरी आहे प्रोग्राम जी, कमर्शियल्स बि आहिनि, सो ॻाल्हियूं आहिनि। नाज़रीन वठूं था हिकिड़ी नंढड़ी साई, असां सां गॾु रहिजो ऐं पलीज साहिब जूं ॻाल्हियूं तव्हां ताईं वरी हिन ब्रेक खां पोइ। वेलकम बैक। अचो त पलीज साहिब सां ॻाल्हियुनि जो सिलसिलो वरी शुरू कयूं। हाणे ॾिसो, ॻाल्हि हीअ आहे त वॉट एवर ज़ियाउल खे आर्मी चीफ कयईं ऐं साईं जेके बि दुनिया जा महारामी हुआ न उहे हिन जा प्यारा हुआ। ज़ियाउल हक़ हू कहिड़ो कातिल बंगाल जो, बलूचिस्तान जो? जनरल टिक्का ख़ान। साईं अब्दुल कयूम जंहिं पठान खे क़तल कयो हो, हिन जा सभु प्यारा कातिल जलाद हुआ, हुन जा माण्हू हुआ, सभु उहे रखियईं। पर हाणे वरी चऊं था भुट्टो साहिब खे जेको ज़ियाउल हक़ वरी पोइ कू करे ऐं जेको जहिड़े नमूने फांसी ॾियारी सॼी दुनिया, तव्हां बि चवंदो त इहो ॾाढो जबर हो, ज़ुल्म हो। जेसि ताईं अमल आहे भुट्टे साहिब खे फांसी ॾियण जो, सो त ई जेके आहिनि ज़ियाउल हक़, अनवारुल हक़, मौलवी मुश्ताक, टई जालंधरी दोस्त हुया, उन्हनि टिनी इहो। मुमताज़ भुट्टो साहिब बेगम भुट्टो साहिब असांखे चयो त तव्हीं ज़िया सां ॻाल्हायो त भुट्टो साहिबु 5-10 साल लाइ जेको आईं फ़ैसिलो कंदो ओतिरा साल सियासत में हिसो न वठंदो। तूं ॻाल्हाए वञी बिज़नेस सां, आउं वियुसि बिज़नेस जे पुठि। उन ॾींहुं मूंसां गॾियो हीउ जेको आहे हींअर हैदराबाद में वेठो आहे बलोच, सो पोइ इहो मूंसां गॾिजी हलियो, उन सां वञी ॻाल्हायोसि। उन चयो त हू मञींदो ई कोन,
कंहिं बि क़िस्म इहा बस जो चयो त जा न मञंदो, जिन जा न मञंदो। तूं चएं त हलण लाइ तयारु आहियां। हा बहरहाल आउं वियुसि बलूचिस्तान, भुगटी सां ॻाल्हायोसीं, तंहिंखां पोइ मरीअ सां ॻाल्हायोसीं। मरीअ जो मूंखे हे ॾुख आहिनि, फलाणा फलाणा। आउं वेठो आहियां, मुरली वॼाए वेंदुसि, कोन वेंदुसि, पाण हलो त ज़िया सां मिलूं, सभु बलोच पठान सिंधी टई क़ौमूं गॾिजी। मूं वली ख़ान सां ॻाल्हायो, वली ख़ान तयारु आहे। मैंगल सां मूं ॻाल्हायो, वली ख़ान मैंगल चयो त मुंहिंजे पुट खे भुटे को आयो आहे, पर आउं पंहिंजे क़ौम सिंधी मां क़ौम सां फिटाइणु नथो चाहियां, ऐं हलण लाइ तयारु आहियां। बाक़ी मरीअ खे सम्झायो, मरी वटां वियुसि, मरीअ घणो गोल ॿोल कयो। पोइ फार्मूला सां इहो ठाहियो त तूं बीमार आहीं, तूं हली अस्पताल में पओ, बेगम साहब ऐं असीं ईंदासीं तोखे पुछणु, उते असीं इज़हार कंदासीं त जेको बलूचिस्तान में थियो आहे तंहिं ते असांखे अफ़सोस आहे, असांखे अफ़सोस आहे। पोइ पाण सभई गॾिजी हलंदासीं। ऐं उतां थी लथुसि त उन ॾींहुं बेनज़ीर साहिब जो बयानु आयो त जेके गदार हुआ पाकिस्तान जा, से ॿाहिरि पिया घुमनि, मुंहिंजो वालिद साहिबु पाकिस्तान जो वफ़ादार हुओ, जेल में पियो आहे। मूं मुमताज़ भुट्टे खे साहिबु चयो, हाई कोर्ट में वञी, मूं चयो हीउ ज़ुल्म ख़ुदा जो। आउं वियो आहियां हुन ॾींहुं गॾु करणु, तव्हां वेठा हे बयानु कढो त गदारनि। मुमताज़ भुट्टो अॻे विच में हूंदो मुमताज़ भुट्टो। अच्छा, भुट्टे साहिब सां मिली ईंदो, पोइ मूंखे चवंदो त बेनज़ीर सां मिल, असीं होॾे वेंदासीं। वरी बेनज़ीर साहिब हुई, मूं चयोमांसि त हीअं करियूं, लख माण्हू था पाण कढूं, 10,000 अवामी तरीक़े थी, ॿिया माण्हू तव्हां ॾियो, मुज़ाहिरे जी अॻुवाणी आउं थो करियां, गोलियूं भले मूं ते हलाइनि, पाण मुज़ाहिरो था करियूं। चई पुछी पोइ तोखे ॾींदुसि, वरी ॿुधाई हिन खे गशो आयूं त छॾे ॾींदा कुझु ई कोन्हे। हिन जा हिकिड़ा ख़ासि माण्हू हुआ त हिननि खे गशाया, थींदो कुझु कोन्हे, सभु ठीकु थी वेंदो। असां त इन ॻाल्हि जे लाइ अलाए छा छा करण लाइ तयारु हुआसीं, छा छा गोलियूं हलनि। ऐं तव्हां सां मुतफ़िक़ आहियां, हिन खां वधीक बरबरियत, हिन खां वधीक बदमाशी कहिड़ी थी। हिन उन्हनि लाइ कमु कया, हिन सॼी उमिरि ख़िदमत ई उन्हनि जी कई, पंजाबीनि जी कई, वॾी ख़िदमत, नंढड़ी न वॾी। आइन ठाहे ॾिनी, हा वॾी वॾी ख़िदमत, इहो त थियो। बंगाल भॼाए ॾिनी, पाकिस्तान भुट्टो सां पहिरीं पाकिस्तानी हो, एटम ॾींहुं पाकिस्तानी न न पहिरीं पाकिस्तान सां सचो, पोइ बाक़ी पहिरीं पहिरीं हुन पाकिस्तान सां सचो हुजे त हीअ आइन ठाहिया। पाकिस्तान जी तबाही थी वई हिननि शयुनि जे करे, बंगाल जे वञण करे। पंजाब हिन बेवकूफ़ पंजाबियुनि जे पंजाबियुनि में अफ़ाला हुकूमत करण जो, हिनखे हुकूमत करणु अचे थी, चरियूं बलाऊं तिन खे हिननि ताक़तवर कयो, चरियुनि जे हथ में पावर ॾेई छॾी पाकिस्तान जा। तंहिंजे करे हिन रुॻो उन्हनि जा कम कया, दुश्मननि खे पंहिंजो कई, पठान ख़िलाफ़ु कई, बलोच ख़िलाफ़ु कई, बंगाली ख़िलाफ़ु कई, सिंधी ख़िलाफ़ु कई। पंजाब जो बेपनाह लेफ्ट ज़बरदस्त तरक़ी पसंदि मायूं हुयूं, उन्हनि खे जेल में विधई, हरामियुनि खे ॿाहिरि कई, तिन खे कमु कई। साईं कमांडर इन चीफ जो थियो ज़िया उल हक़, ॾिसणो इंटेलिजेंस जो माण्हू, जो नंढड़े हूंदे खां वठी CIA जो माण्हू हो, को अक़ल कोन हुयुसि, माण्हू जी सुञाणप बि कोन हुयुसि, इशूज़ कंहिं ते वरी कुझु कोन कई, सभु कमु ग़लति कई, सफ़ा ग़लति कई, हर शइ ग़लति कई। ऐं हुन बेनज़ीर छा कयो, बेनज़ीर साॻी अमेरिका जे चवण ते जलालाबाद ते बमबाज़ी बि कई। उनखे चयूं त तुंहिंजो पीउ हो जज़्बाती, चरियो, तूं अकुलमंदी आहीं, तूं वधीक फ़रमान बरदार थी, कंधे हेठि करे हल। पोइ छा थियोसि, हीअ जाइ ख़ाली हुई। अच्छा, हाणे अचूं त ज़िया उल हक़ जेको सिंध सां ज़ुल्म कयो, ऐं तव्हां जे ॾिसंदो त ज़िया उल हक़ जे ज़माने खां तइलीम जी तबाही हुन शुरू कई। जॾहिं गौस अली शाह चीफ मिनिस्टर हो त पोइ उहो थियो, उन ॾींहुं हिननि फ़ैसिलो कयो त माण्हुनि में मक़बूल कीअं थियूं, माण्हुनि खे नौकरियूं ॾियूं, सम फेवर्ड फ्यू खे, जेके असांजे ख़ासि माण्हुनि खे नौकरियूं ॾियूं। जीअं भुट्टो साहिबु ॾेई विया त अञा ताईं जीअं भुट्टो पई पए। पोइ हिननि उस्तादनि जा जॉब्स जेके आहिनि, टीचर्स जूं नौकरियूं, उहो पहिरियों दफ़ो गौस अली शाह चीफ मिनिस्टर आहे त कोटा सिस्टम ॾिनी अथनि, विरायो वर्करनि खे ॾियो, हिन खे छाजी मेरिट छाजी ॻाल्हि, उहो सिलसिलो पोइ यको आयो आहे। त छा इहा साज़िश न हुई त सिंधी माण्हू खे तइलीम खां परे रखो, ताकी हू एॾी शाहूकारी पंहिंजी हैसियत सम्झी न सघे? नथा हुननि जी पहले ॾींहं खां वठी प्लानिंग। भला भुट्टे साहिबु तइलीम खे बचायो, भुट्टे साहिबु हिननि लोफरनि खे, हिननि कातलनि, जलादनि, दहशतगर्दनि, एजेंटनि खे कॉलेजनि मां कढियो, वरी सिपाप लॻाए छॾी। उहो साॻियो गुंडा, हुन पासे गुंडा, हुन पासे गुंडा, अॼु ॾींहं ते हिन मां जान छुटे थी। हिननि जो सिंध ते नज़र ई न हो, फ़र्द खे ख़ुशि कबो, तव्हांखे ख़ुशि कबो, मूंखे ख़ुशि कबो, हिन खे ख़ुशि कबो। सिंध जो मसालो तव्हांखे कोयलो ॾियूं, दरिया जो पाणी वठी ॾियूंसि,
22 लख एकड़ ज़मीन खजी वई आहे, वापसि वठूं। वॾो कमु करिणो ई न आहे न। न हिकिड़ी त आहे त भुट्टो साहिबु जॾहिं अयूब ख़ान जे कैबिनेट मां आयो त हिते 1967 में आयो शायदि ग़ालिबन सिंध यूनिवर्सिटी में, त उते सिंध यूनिवर्सिटी जे उते चइनिसि भई वञण जे ख़िलाफ़ु ॻाल्हाए। भुट्टे साहिबु चए त मां पंजाब जे मफ़ादनि जे न कॾहिं न, त कुझु इहो तारीख़ जो पहलू ॿुधण में अचे थो। सभई हुआसीं, असां फ़ैसिलो कयो त भुट्टे साहिब सां ॻाल्हाए बि कोन। इहो जमायत अरबिया कहिड़ी आहे, जामिया अरबिया, जामिया अरबिया हिते हो। मूंखे यादि आहे त इहो हो, आउं बि हुउसि, परे बीठो हुउसि, भुट्टो साहिबु बि हो, माण्हू ॿिया हुआ, मिलियासीं कोन जो असांजी महिनत थियल हुई। पर इहा पंहिंजी आर्टिस्ट कहिड़ी हुई, रुबीना उहा हुई। ॿियो शाह साहिबु, कमर ज़मा शाह, इहे ॿई ॼणा वञी मिलियासीं, असां ॿियो को बि कोन मिलियोसीं। त सिंध जे माण्हू सां गॾु हुई कोन न। वॾनि बुनियादी सिंध जी तइलीम बंदि करे छॾी, हिकिड़ो अखर ॻाल्हाई, कुझु ई कोन। भुट्टो साहिबु सॼो आसमान में नौकिरी ॾिबी हिनखे, पटियाली ॾिबी हिनखे, हीअं कबो हुनखे, हीअं कबो हीअं कबो। सिंध जी ज़मीनूं, सिंध जो मिल्कियत, सिंध जा नीलाम, सिंध जूं शयूं, सिंध जूं ॻाल्हियूं, सिंध जो आज़ादी, सिंध जी प्राउंशियल इकोनॉमी। अच्छा, पोइ हाणे ज़ियाउल हक़ जेका बरबिदत कई, जेको ॾाढ कयो, एमआरडी मूवमेंट, जेके मतिलबु माण्हू माराया, ज़ियाउल हक़ सां त हे मिली विया न। तव्हांखे उहो यादि कोन्हे जॾहिं जनीवा कन्वेंशन ते असीं हुआसीं, मूं चयो ज़िया खे घुराए हिनखे आदिबू छा कयो, हीउ हो वज़ीर अज़म पंहिंजो जूणे जो, मोहम्मद ख़ान जूणे जो। मूंखे चयो मोहम्मद ख़ान जूणे जे प्रिंसिपल सेक्रेटरीअ, हीउ पंहिंजो ईसाणी चयो त हिनखे यूनाइटेड इन में पाण करणु चाहियूं था। वज़ीर अज़म साहिबु चयो त इनखे करियूं, ऐं तव्हां फ़ौजूं निकिरनि रूस जूं। हीउ क़बूल नथो करे ज़ियाउल हक़, ऐं इन जे करे शायदि पोइ कढी बि छॾियो मोहम्मद ख़ान जूणे जेके सेक्रेटरी। पर मूं चयो त हिनखे घुरायूं था, मूं चयो हिनखे घुरायो, पुछो जेकॾहिं तव्हां इहो क़बूल नथा करियो एग्रीमेंट, चीन, हिंदुस्तान, रूस सभु माण्हू गॾिजी इहो फ़ैसिलो थियो आहे। तव्हां नथा मञो त पोइ तव्हां गारंटी ॾियो त पाकिस्तान जो बचा कंदो। बेनीज़ सां मुखालत कई, ये पाकिस्तान की सरहदों की हिफाजत उधर करते हैं, उनको यहाँ बुलाने की कोई ज़रूरत नहीं है। हीउ जमायत इस्लामी वारो सदर जेको सो हुते बीठो हुन रूबरू, मूंखे चई तूं बेवजबी थो करीं, सदर खे घुराईंदो, ये तो सरहदों पर होते हैं। मुझे वो कभी कभी सरहदों से आते हैं और लोगों को वज़ीर अज़म को फांसी पे चढ़ाते हैं। उन्हें फांसी ते चढ़ायो अथसि, तूं भई वञी वकालत करीं, किथे हो अकल में कुझु कोन हो। पोइ हाणे भला इहो ज़ियाउल हक़ खां पोइ वरी 2 दफ़ा पावर मिलियो बेनज़ीर साहिबा खे, नवाज़ शरीफ़ खे वरी 2 दफ़ा अमेरिका जे इशारे ते पावर मिलियो, अमेरिका जे इशारे ते पुरजी वियो, वरी मुशर्रफ टेक ओवर कयो। मुशर्रफ जो बि जेका रवश हुई सा उहा ई हुई जेका आम फ़ौजीअ जी जेका आहे सिंध सां थींदी आहे ट्रीटमेंट। रुगो सौदेबाज़ी हुई। मुशर्रफ खे छा, ज़िया खे हिकिड़ो अखर चयूं कुझु, ज़िया सां विढ़िया, ज़िया सां मुक़ाबिलो कयूं, मार्च मार्च करे वेही रहिया, ज़िया खे बाबो करे कंधे में अची वेहारे छॾियूं। करिणो ई न आहे न, बेसिक शइ करणी ई कान्हे, सभु आहे चलाकी 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 चलाकी। हींअर छा पियो थिए, सिंध खे तबाह करे छॾियो अथनि, बर्बादु करे छॾियो अथनि। सिंध में जे माण्हू जो रड़ियूं करे दाऊं करे भॼी वञनि माण्हू, जेको हिननि करबला कई आहे भुट्टे साहिब जे लश्कर। बेनज़ीर साहिब जेके बेनज़ीर ने फरमाया है, तव्हां सम्झो था त उहा ई पीपुल्स पार्टी जेका भुट्टे साहिब जी बेनज़ीर साहिबा जी हुई, हींअर जेका पीपुल्स पार्टी लीडरशिप जी थिंकिंग आहे, सोच आहे, हुननि जी चालाकियुनि खां हिननि जूं घटि किरियल चालाकियूं ॻाल्हि साॻी आहे। अच्छा, हुननि बि पाण खे तबाह करण वारियूं चालाकियूं बि कयूं। बेनज़ीर थोरी घटि हुई सम्झ में, हू पंहिंजे पर में वॾियूं, भुट्टो साहिब त वॾियूं क़ाबिलियत जूं ॻाल्हियूं हुयूं, सभु ख़ुदकुशी जूं ॻाल्हियूं, नुक़सान जूं ॻाल्हियूं। को माण्हू अचे त बहस करियूं। मुजीब त ख़ुशि हो त वज़ीर अज़म थो थियां, मुजीब को पाकिस्तान छॾणु चाहे थो छा? मूं चयो असां हे विढ़नि था हैदराबाद में, मैं आके 10 दिन आपके यहाँ रहूँगा, मैं वज़ीर अज़म बन रहा हूँ। मूंखे खिली चई मैं वज़ीर अज़म बन रहा हूँ, हे भल जो ठा। हू ख़ुशि हो। भुट्टे साहिब वारनि मूंखे ज़ोरीअ करे, धंधा करे, घोड़ करे, फसाद करे भॼायो। रुगो भुट्टो साहिब त कोन हो न, फ़ौज जो फ़ैसिलो, अमेरिका जो फ़ैसिलो हो न। यू आर राइट, सही आहे। फ़ौज जो अमेरिका जो फ़ैसिलो। ही अमेरिका जो नौकर छो थियो? अच्छा, इहो चवणु फ़ौज जो नौकर छो थियो? पंहिंजे क़ौम जो नौकर नथे थियो छो? पंहिंजी अक़ल जो नथे थियो छो?
अमेरिका हिते वेठा असीं आहियूं अमेरिका जे पुठियां माण्हू छो थिए पंहिंजे पेरनि ते बीहे न हिंदुस्तान ते 3 हमला कयूं इहो कमु कंहिंजो बि कयूं अमेरिका जो कमु कयूं हिंदुस्तान खे झुकाए मुसीबत में विझी अमेरिका जे पेरनि में उछलाए छॾियूं असीं सियासत नथा सम्झूं छा चालाकी नथा सम्झूं हुनजी आहे भोटे खां सॼो वक़्तु भारत खे तंग करे 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 अमेरिका जे पेरनि में किराइण जो कमु वरितऊं ऐं पोइ पछाड़ी फांसी ॾियारे छॾियो किथे आहिनि में सिंधी वॾेरनि में अकुल 50 अंग्रेजियूं पढ़ी अचनि अकुल कोन ईंदनि भला हाणे ॻाल्हि ॿुधो साईं मौजूदा दौर में जेको अॼु जो दौरु आहे त हिकिड़ो त ज़मानो हो जहिड़ो बि ज़मानो हो पाकिस्तान ठहण खां अॻु में सिंध जी क़यादत फ़ैसिला करण वारा अब्दुल्ला हारून सर ग़ुलाम हुसैन हिदायतुल्ला GM सैयद इहे माण्हू हूंदा सभु सिंधी स्पीकिंग जनरली हूंदा हाणे जी सूरत हाली आहे त सिंध जा फ़ैसिला जेके आहिनि से 9-0 ते था थियनि या 9-0 जी मर्ज़ी ते था थियनि इन खे कीअं था ॾिसो अॻे मुल्क फतेह थींदा हुआ लश्कर वठो अरगून आया मायूं जेके पेटनि वारियूं हुयूं तिन खे खंजर हणी उहो हणी नेज़ा हणी उनजा कचा ॿार कढी तिन खे नेज़नि ते टंगे ठटे शहर में हलिया अॻे ज़माने में ईअं थींदो हुओ हाणे हिननि क़िस्त वारो मुल्क फतेह करणु शुरू कयो आहे हाणे हैरान कंदा सिंधी माण्हू अक़लियत में तब्दील थी विया आहिनि मुल्क फतेह थी वियो हाणे फतेह जा तरीक़ा इहे आहिनि तइलीम बंदि करे छॾियो लॉ एंड ऑर्डर बंदि करे छॾियो धाड़ेल विहारे छॾियो कॉम्प्लेक्स किस्म जो सरदारनि में मुख़्तलिफ़ सरदारनि में ट्राइबल सिस्टम करे छॾियो हज़ारनि तरीक़नि सां फ़ौजनि जी ज़रूरत न आहे भुटे साहिब जहिड़ा माण्हू हुनखे आसमानी ख़बरूं ॿुधाए छॾियो फ़ख्रे एशिया ऐं लक़ब वीचार ॾेई छॾियो बसि जीअं हीउ पंहिंजो वेठो आहे गदाफ़ी वॾा वॾा लक़ब ॾेई हाणे तरा कढी ॾियऊंसि सो इहे सभु शयूं सिंध जा माण्हू इहे हुननि खे विहारे छॾियूं हुते दहशतगर्दनि खे वरी अमेरिका खे सुभाणे ज़रूरत पई न दहशतगर्दनि जी त हिननि खे कुतनि खाराए छॾंदा हिननि खे वॾे टुकर टुकर करे इहे जेके पहलवान पिया हलनि न MPM वारा त हिननि खे कुतनि जे अॻियां विछाए छॾंदा जे हुननि खे ज़रूरत पई त हीअ कंहिंजा ॿिट न आहे हे तव्हांखे मुंहं में जेको हुनखे झड़प में आयो वियो न न पर हींअर जेका हुननि जी पॉलिसीज़ आहिनि उहो ॾिसो वेठा हुकूमत में आहिनि ऐं ॻाल्हि इनकलाब जी पिया कनि ठीकु ऐं जेको नओं सेटअप जेको ॾिसण में अचे पियो पाकिस्तान जी सीनियर ते त भई नओं सेटअप ईंदो हींअर उनजो हिसो आहिनि अॻे ई उनजो हिसो आहे जेके हिन गवर्नमेंट जे ख़िलाफ़ जेको हिननि जा उस्ताद अमेरिकी आहिनि उहा था CIA वारा इनखे चइबो आहे लैंगले हाउस CIA जो हेडक्वार्टर आहे लैंगले हाउस जा उस्ताद हिननि खे पढ़ाइनि था हीअ त भूख बसर जा हिननि खे अकिल कहिड़ो आहे अल्ताफ़ में कहिड़ो अकिल आहे पर हीअ सभिनी खे पढ़ायो जेके पढ़ाइनि था उहो पढ़ाइनि था अल्ताफ़ त रुनू पियो न माई कहिड़ी आहे उनजे गम में मोह पियो त उनखे आज़ादु कोन कराइणो आहे आफ़िया सिद्दीक़ी ॾुख में मोह पिए बलोच हिकिड़ी माई हुई तंहिंजे बि ॾुख में हो ईअं त वीचारो सदाईं ॾुख में हूंदो आहे पर सिंध खे कीअं था ॾिसो ईंदड़ ॾींहंनि में सिंध जो मुस्तक़बिल कीअं था ॾिसो यूनिवर्सिटियुनि जो हाल ख़राबु आहे हाणे उहो जेको चांसलर आहे सो बि कराची में वेठो आहे उहो कॾहिं पतो बि कोन थो करे त छा थो थिए यूनिवर्सिटी जो ॾींहों ॾींहुं हालत ख़राबु आहे न वरी असांखे सम्झ में असांजे शागिर्दनि खे सम्झ में थी अचे शागिर्द तंज़ीमुनि खे सम्झ में इहा साज़िश थी अचे त बाबा ही असांखे पोइ ते धिकण ज़ाहिर करण जी हिकिड़ी साज़िश आहे त जीअं असांजो नौजवान न पढ़े जेको हारीअ जो बचो पढ़ाइण विया सिंध यूनिवर्सिटी उहो न पढ़े इहे माण्हू ईअं पाण में विड़ी हिक ॿिए खे मारे स्टूडेंट लीडर त मुंहिंजो हारीअ बचे सां वास्तो कहिड़ो मूंखे ठरे को खपे वधे बोतल खपे ठहिराए पीअंदासीं ख़बरूं कंदासीं पैसा वठंदासीं खीस में हलंदासीं हीअ ॼट हिननि जो वास्तो कहिड़ो सुंदर सां पुलिस जा लोफर आहिनि क्रिमिनल्स आहिनि क्रिमिनल जी गैंग आहे असां विहारे छॾियूं हुते न पर साईं वाइस चांसलर बि 75 साल जी उमिरि जा वाइस चांसलर लॻाया त हाणे वाइस चांसलर मैनेजमेंट जी पोज़ीशन आहे जेको यंग हुजे एनर्जेटिक हुजे भॼी सघे वाइस चांसलर ॾींहं जा ॾींहं ॿार था रहनि त इहो इहा साज़िश न आहे त ख़तमु थिए साईं बंदोबस्तु आहे त पुलिस खे ऑर्डर आहिनि त माण्हू अखियुनि अॻियां 10 ॼणा मरी पवनि शागिर्द उछण चवणो न आहे कुझु पुलिस खे इंस्ट्रक्शन्स आहिनि वाइस चांसलर उहे रखबा करोड़ रुपया ॾियो माण्हू वाइस चांसलर थियो अचनि मुंहिंजी इंफॉर्मेशन जेका इहा आहे टोटल सिंधी माण्हुनि खे जाहिल कीअं बनाजे तंहिंजी हिकिड़ी ग्रैंड सेकेंड वर्ल्ड वॉर लेवल जी ऑपरेशन आहे उहा हले पई अमेरिका बि कराए इन में तव्हांजी जेका पार्टी आहे अवामी लीग उहा रोल प्ले करे न साईं इन ॻाल्हि खे वाइको करे न उहो असीं कंदासीं इन ॻाल्हि खे वाइको करणु खपे जेका बि साज़िश तव्हांजे नज़र में आहे त साज़िश पई थिए हुनखे वाइको करणु घुरिजे भई जेकॾहिं चांसलर पंहिंजो रोल नथो करे सिंध हुकूमत पंहिंजो रोल प्ले नथी करे वाइस चांसलर नालायक था मोकिलनि जेका बि शइ आहे शागिर्दनि मां जेको अंदरि वॉरलॉर्ड्स लॻा पिया आहिनि इन्हनि सभिनी शयुनि खे
उजागर कजे त सिंधी माण्हू खे ख़बर त पए त सिंध में थिए छा पियो। बिल्कुलु सही आहे, ईअं थींदो, बिल्कुलु थींदो। मूं सभिनी सां ॻाल्हायो आहे, तमामु सवल माण्हुनि सां मूं ॻाल्हायो आहे, वधीक ॻाल्हाईंदासीं। इन लाइ असीं तमामु वॾी तइलीम खे बचाइण लाइ तहरीक हलाइण वारा आहियूं, तव्हां सभिनी जे साथ सां। असां त तव्हां सां गॾु आहियूं। महिरान टीवी जो त ऑब्जेक्टिव इहो आहे, ॾाढो क्लियर आहियूं असां पंहिंजे सोच में। तइलीम बुनियादी कमु आहे, छो त सियासत असांजो कमु न आहे, असांजो कमु आहे सुजाॻी अवेयरनेस। इहो कमु पहिरियों आहे वकीलनि जो। वकील छा पिया कनि, सॼो ॾींहुं सीटूं टकियूं एलियूं करियो, 6-6 पैसे जा केस पिया हलाइनि। हीउ तइलीम जो केस नथा हलाइनि। तइलीम जो केस इहा आहे त पुलिस माण्हू छोकिरा मरनि पिया, हे सुप्रीम कोर्ट में हिननि खे गले नथा अचनि त हीउ छा वेठा कनि, वाइस चांसलर खे ॻीची में झले हुते करे सुप्रीम कोर्ट में पेश करे, व्हाट आर यू डूइंग। साईं रेंजर्स आहे, पुलिस आहे, उन ते ख़र्च पियो थिए। रेंजर्स खे वठी अचिजे हुते, रेंजर्स खे अलाजा पुटनि जा, जेको केस था ॾिसनि उनखे ख़राबु थी करे पुलिस। 5 माण्हू मरी पन, पुलिस जो केस अहिड़ो ठाहींदी जो बीह कोन सघंदो। पर इहा ॻाल्हि ॾुखी ॻाल्हि थोरी आहे, हिननि खे उघाड़ो करे सघे थो, हिकिड़े टके अहिड़ो करे सघे थो। पर वकीलनि में अफ़ाल हुजे न, असांजे हैदराबाद जा वकील वेठा आहिनि। हैदराबाद जो वकील ज़िम्मेवार आहे, जेकी तइलीमी अदारनि में गड़बड़ थिए थी, पुलिस हराम पई करे थी, VC फलाणा ही हू 5 महीने ठीकु करे छॾनि। सेक्शन 22A ऐं कॉन्स्टिट्यूशनल पावर अंदरि हिननि खे हलाए डोड़ा VC खे विहारे पटरे करे छॾियो। VC खे मानी कान वणे, जहिड़ी ख़बर पएसि त मुड़ुस खे आहिनि कानूनी तरह थींदा आहिनि। पोइ हितां हाई कोर्ट में वठी हलिजेसि, हुतां सुप्रीम कोर्ट में वठी हलिजेसि। उन जी थोरी अखियूं ॾिसनि त ख़बर पए त रुॻो गवर्नर जे चवण ते मोतबरी करे हलण सां कमु थींदो या ॿिया तरीक़ा थींदा। त हीउ जेको तइलीम जो मसइलो आहे, तंहिंजे बारे में 23 तारीख़ ईंदड़ महीने, 23 अप्रैल, हिन महीने अप्रैल बिटशाह ते 23 अप्रैल 2011 चो त प्रोग्राम असांजो मुस्तक़िल हूंदो रिकॉर्ड ते। 23 मार्च 23 अप्रैल 2011 उन ॾींहं ते बिटशाह में कॉन्फ्रेंस कंदासीं, तइलीम बचायो कॉन्फ्रेंस। तव्हांखे दावत ॾेई छॾियूं था, तव्हां महिरबानी करे उते अचिजो ऐं इन सभिनी ते उते शुरूआति कंदासीं पाण, इंशाअल्लाह। वली साहब, तव्हांजी वॾी महिरबानी असांजे प्रोग्राम तारीख़ सां गुफ़्तगू में अची तव्हां असांखे एज़ाज़ ॾिनो, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, प्रोग्राम तव्हां पाण ॿुधो, पलीज साहब जो पंहिंजो वर्शन ॿुधो। पलीज साहब हिन में को शक कोन्हे त अज़ीम तारीख़ी शख़्सियत आहे ऐं संदन सिंध जे मुतलिक़ ऐं सिंध जे माण्हुनि जे हक़नि मुतलिक़ ॾाढो क्लियर विजन आहे जेको तव्हां ॿुधो। ख़ुदा हाफ़िज़।